दोस्तों बरसात की खुशखबरी अज तव्हांखे इन वीडियो में ॾींदुसि त हिकु सिस्टम जो बेहतरीन सिस्टम जो सिंध में ईंदो जंहिंमां थर पार अचो थर सिंध के बाक़ी इलाइक़नि में बरसातूं थी सघनि थियूं ऐं थी सघे थी सिस्टम एक यादगार साबित थिए छो त एल नीनो हुजण के बावजूद भी एक बेहतरीन सिस्टम थर पार में अची चुका आहिनि ॿ उन खां पोइ टियों सिस्टम थी सघे थर पार वारनि खे नसीब थिए। ही ॾखण जूं केसिताईं हलंदियूं ऐं बरसाती सिस्टम कॾहिं ईंदो मुकमल मालूमात तव्हांखे इन वीडियो ते ॾींदुसि। सब का पहिरीं नंढिड़ो अर्ज़ु आहे त हीअ जेका वीडियो तव्हां ॾिसो गौर सां। तो दोस्तों ये टे जेके फैक्टर आहिनि मां हिन साल जेके आहे एल नीनो जा 80% चांस आहिनि ऐं तव्हांखे ख़बर आहे त एल नीनो जॾहिं बि ईंदो आहे ख़ुशि साली थिए थी। पर अगर ॻाल्हि कयूं हिकिड़ी ख़ुशख़बरी बि आहे उहा आहे इंडियन ओशन डायोफॉल। इंडियन ओशन डायोफॉल अगर पॉजिटिव रहियो ऐं मतिलबु त जुलाई या अगस्त या सेप्टेम्बर में अची वियो सुठियूं बरसातूं वसी सघनि थियूं ऐं सिंध जेका आहे सरसब थी वेंदी। त मुंहिंजी दुआ आहे त हिन साल रहमत जूं बरसातूं वसनि। दोस्तों ही जेका वीडियो मूं अपलोड कई हुई 31 जनवरी ते 31 जनवरी ते जनवरी महीने में अपलोड कई हुई जंहिंमें मूं तव्हांखे ॿुधायो त हिन साल एल नीनो अचे पियो ऐं जॾहिं बि इहो एल नीनो ईंदो आहे त उन साल ख़ुशि साली थिए थी। बहरहाल इंडियन ओशन डायोफॉल पॉजिटिव थी वियो त बरसाती सिस्टम सुठा मिली सघनि था। तो थर पार में अहिड़ी शदीद ख़ुशि साली न थी ॿ बेहतरीन सिस्टम जेके मिली विया। अञा बि तव्हां वञी सर्च कंदो कंहिं माहिर खां पुछंदो त इंडियन ओशन डायोफॉल पहिरीं पॉजिटिव हाणे पॉजिटिव तरफ़ वञे पियो। उन वीडियो जी मूं लिंक मथे डिस्क्रिप्शन ते बि ॾिनी आहे ऐं उनखां पोइ पहिरीं कमेंट ते बि लिंक ॾिनी आहे। तव्हां वञी उहा वीडियो ॾिसो कमेंट बि ॾिसो काफ़ी दोस्तनि जे कमेंट कया हुआ उहा तारीख़ बि ॾिसो कमेंट में ऐं उन वीडियो जी तारीख़ बि ॾिसो त जनवरी महीने में ई मूं मॉनसून जी मालूमात ॾेई चुको आहियां त हिन साल जेको आहे एल नीनो अचे पियो जंहिं सबबु बरसातूं घटि थींदियूं। त सिंध जे काफ़ी इलाइक़नि में मूं चयो त मामूल खां घटि बरसातूं थींदियूं कुझु इलाइक़नि में नॉर्मल बरसाति थी सघे थी बाक़ी का अहिड़ी ख़ासि ॿोॾ अस्पताल न आहे छो त हिन साल एल नीनो आहे। तव्हां वञी उहा वीडियो ॾिसो ऐं उन वीडियो में ई तव्हां कमेंट कयो त असांजी हिन साल वारी मालूमात तव्हांखे कीअं लॻी छो त छा पहिरीं सभु खां अवल PMD जो असांजो सरकारी इदारो आहे उन खां बि अॻु में असां चयो त हिन साल एल नीनो अचे पियो आहे ईअं ई थियो। बाद में सभिनी माहिरनि कंहिं मई में पोस्ट कई कंहिं अप्रैल में पोस्टूं कयूं कंहिं वञी जून में पोस्टूं कयूं मॉनसून जी। बहरहाल असां जनवरी में ही ॿुधाए चुका हुआसीं त हिन साल एल नीनो ईंदो ऐं जॾहिं बि इहो एल नीनो अचे थो उन साल मॉनसून कमज़ोर थिए थो। दोस्तों बरसाती सिस्टम की ॻाल्हि कंदासीं त इंशाअल्लाह अल्लाह ताला जे हुकुम सां 25 अगस्त खां पोइ कुझु चांस नज़र अचनि पिया। सेप्टेम्बर जे पहिरीं ऐं ॿिए हफ़्ते में कमज़ोर MGO बि अचे पियो उनखां पोइ इंडियन ओशन जेको डायोफॉल उहो पॉजिटिव अञा वधीक थींदो। उमेदु आहे सेप्टेम्बर जेके शुरू वारा 15 ॾींहं आहिनि कल्ह वारी वीडियो में मूं चयो त सिंध लाइ साज़गार साबित थियनि। बहरहाल हाणे जेको सिस्टम हूंदो सिर्फ़ु थर पार कर ॾखण सिंध वारनि लाइ सुठो हूंदो। सिंध जे बाक़ी इलाइक़नि में का अहिड़ी ख़ासि बरसाति न थींदी। बहरहाल तॾहिं बि ककर बकर ठहंदा थी सघे त कुझु इलाइक़नि में असांखे सुठी बरसाति जा इतला मिलंदा। बहरहाल ॾींहं काफ़ी पिया आहिनि अञा बि चेंजिंग थी सघे थी जीअं ई ॾींहं वेझा ईंदा तव्हांखे उनजी कंफर्म रिपोर्ट ॾींदासीं। फ़िलहाल जेको हिकु हफ़्तो आहे एसि ताईं सिंध में के ख़ासि इम्कान न आहे। बलोचिस्तान में ज़िला लसबेला खुशदार ऐं उत्तर बलोचिस्तान फरीदाबाद सिब्बी कोयटा इन इलाइक़नि में मग़रबी सिस्टम जे असरात सबबु कुझु इलाइक़नि में ककर ठहनि पिया जंहिं सबबु बलोचिस्तान जे काफ़ी इलाइक़नि में मग़रबी सिस्टम जे करे बरसातूं थियनि पियूं त उन जे असरात सबबु थी सघे त ज़िला कंबर शहजादकोट उत्तर सिंध जैकबाबाद कश्मीर ऐं ज़िला दादू ओला सिंध में ककर दाख़िल थी वञे किथे किथे हल्की बरसाति थिए बाक़ी कोई ख़ासि सिस्टम सिंध में न आहे। ही ॾखण जूं हवाऊं पिया अगरि ॻाल्हि कयूं त बाक़ी 4-5 ॾींहं हलंदियूं उनखां पोइ हवाउनि में काफ़ी घटिताई ईंदी ऐं गर्मी वारो माहौल थी वेंदो। ते दोस्तों हीअ मौसम जी मालूमात जेका मूं तव्हांखे ॾिनी त हिन साल असां जनवरी में ई ॿुधाए चुका हुआसीं त हिन साल एल नीनो ईंदो ऐं मॉनसून कमज़ोर हूंदो। रिज़ल्ट तव्हांजे साम्हूं आहे। वधीक कमेंट तव्हां ॿुधाए छॾियो कमेंट में त असांजी जेका मालूमात तव्हांखे कीअं लॻी। महिरबानी कुर्ब